दर्दन जो दरिया। सुल्तान वारन के राणा खान जी भी चुंगू आहिनि। जेतिरो जल्दी थी सघेव तो ॻोठ छॾे हलिया हलो। चाचा पहिरां अदा खे छॾाए वठो, पोइ उहो ई फ़ैसिलो कंदो त ही ॻोठ छॾणो आहे या हिते रहणो आहे। अख चुभ जाए विच नैन लड़ा के धारा कर दिल जा गया दीदवा। हम जे माण्हुनि जा भाग गाड़ी ताड़ सां कई और ॿिया करेगा, बस हेतिरो फ़र्क़ु हो, हेतिरो। बस इन टेबल जेतिरो न न ॿार जे मुंडे जेतिरो। बस असां हिते बीठासीं ऐं गाड़ी वारा हुते बीठा। या गाड़ी रुगो थिड़नी थोरो हितां गुज़र करे आ न, उन्हनि खे सटको ॾेई अधु खणी कयूं आहे। 20,000 असांखे खीसे में। छा तव्हां गाॾियूं पूरींदा आहियो? हा हा गाॾियूं त छा, असां साइकिलूं बि फुर करे वेंदा आहियूं। असांजे सॼे ॻोठ में ॾिसंदे न साइकिल बि नज़र कोन ईंदी। भाऊ साइकिलूं बि उहे जिन जा ख़ाली टायर ॿार फीटा करे न हलाईंदा आहिनि, उहे फुर करे वञनि। भाऊ इहा गाॾी किथां फुरती आहे? तो ख़बर न आहे छा? न मूंखे कहिड़ी ख़बर हुजे हा त तोखां पुछा कयां। अरे किथां फुरती आहे? उस्ताद पक्के था। हा पक्के ना फुरती आहे, पक्के ना फुर कहीं पिया। पर मूं ख़बर ॿुधी आहे त रेस अकबर खान वारो ॻोठ न आहे, उन जे रस्ते सां फुरती आहे। पोइ इहो पको न आहे छा? हिते वॾी धूड़ पई थी उॾा में, रात माण्हू वॾा वाइड़ा थी। अरे यार पको त मेन रोड खे चइबो आहे, इनखे त लिंक रोड चइबो आहे। अरे हाणे ठाहियो लिंक चऊं पिंक चऊं, आहे त पको न। वठी कर माइड़ा जूता कढाईंदो मां। अरे छा इहो छा चई? अरे यार मां पंहिंजे हमरा सां तूं असां सां बहस न कर। जेकॾहिं असांजी तोखे ॻाल्हियूं ॿुधणियूं त हिते वेह, न त ओ साम्हूं उस ते कुर्सी पई अथई, घड़ी सां उते पुठा सेक त दिमाग़ जाइ अचई। हा हा उस्ताद सही थो चई, उस ते पुठा सेक। उस्ताद छॾ हिन जी ॻाल्हि खे, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मथे में सूर पइजी वियो आहे। चांहि जो ऑर्डर ॾीस उस्ताद। वो ॾाढो चांहि त खणी अच। न न टे न खणी आ, इहो 2 खणी आ। भाऊ खे रोज़ कोन पीअंदो। उस्ताद शुक्र थियो 20 रुपया बची विया। भाऊ मूंखे तव्हांजी चांहि जी ज़रूरत न आहे। ख़बर आहे न भाऊ, तोखे बि चांहि पियारींदासीं, तो दा लॻे। जेकॾहिं तोखे छोकिरो थिए न त मूंखे ॿुधाइजां, मां तोखे शिकार ते वठी वेंदुसि। हुते तोखे ख़बर पवे ज़ाहिर वॾो ज़रीरो जेकी चक पाए रखी चूसे मारेसि। भाड़ जी दिल बचता गया। समझा तो त ही लाला जी ॻोल्हा में आहे। जेस ताईं कोहराम लाला का पलावत न कंदो सुकून सां कोन वेहंदो। इन खां अॻु जो ही लाला खे को नुक़सान रसाइण उनखे होशियार करणो पवंदो। सोट कमजोर थी वई आई, छा तोखे मानी न ॾींदा जा? सोट ख़बर भी अथई त कहिड़े हाल में जिंदगी गुज़ारिया पई, पोइ बि पुछी थो त कमजोर थी वई आहियां। इहा त मां आहियां जेका जिंदगी गुज़ारिया पई। जेकॾहिं ॿी का हुजे हा न कॾो को ख़ुदकुशी करे छॾिया। सोट इहे असांजूं ग़लतियूं आहिनि जिन जी सज़ा तूं पई लोड़ी। लिखीअ जे लेख खे कोई टारे नथो सघे। अलाह भलाई कंदो। सोट जी चवां? छा गाॾी तव्हां खां मल्हार वारनि ई फुरी आ? तोखे कीअं ख़बर पई? सॼे ॻोठ में हुक लॻी पई आ। सोट
इहा त तुंहिंजे घर में बि ॻाल्हि कंदा हूंदा। असांजे घर में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं उनखे छॾ, मां तोखां थी पुछां। सोट मास्तर ईसा थो अचे, मां हाणे हलाए थो, बाक़ी फुर मल्हार ऐं गुलू वारनि ई कई आहे। अम्मा घिटीअ में ॻाल्हाईंदे तोखे मल्हार ॾिसे हा त छॾे ॾेई हा? चाचा, घिटीअ में ॾिसण तां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मानीअ में लूणु घटि हूंदो आहे त बि ओतिरो ई मारींदो आहे जेतिरो घिटीअ में ॾिसण तां मारे आ। सच थी चवे, हिन जी ज़िंदगी बि अज़ाबनि में आहे। अलाह साईं मल्हार खे साञा ॾे। ॿियो ख़बर गोराम, कहिड़ो मुल्क लताड़े पहुता आयो? सुल्तान, लाला जे पुठियां लगा पिया हुआसीं। ख़बर ई नथी पए त अलाए कहिड़ी ॿिर में लिकी वेठो आहे। जेकॾहिं तव्हां मिठल ॻाल्हायो था ऐं मिठल तव्हां खां ॾाढो आहे, पोइ मां तव्हांखे ॾियां थो 2 शींह। पोइ मुल्क तुफ ॾिसंदा। असल चारई तरफ़ बारूद जी धप हूंदई, धप। सुल्तान, एॾो ठाउको मिठल बि नाहे जो उन खां घबराईंदासीं। पहिरियां ई उनखे छॾे पोइ लाला जे पोयां तव्हां बाह छो बारी आई? वो इन जे करे जो उनखे असांजी दुश्मनी में टपे ॾियण जी ज़रूरत न हुई। इन जे करे पहिरियां लाला खे सबक सेखारींदासीं, पोइ न मिठल खे। हाणे हलूं था यारो यार। अचो संगत। इन्हीं कुत्ते भी साह न मारिया। अदा इन मिठल के माल लाए रिछ वारा कुत्ता हुजन जेको सिद्धो पूले में चकणस। जीअं तूं बस हाणे बस मिठल मूंखे कुझु बि कोन थींदो, तूं परेशान न थी। ॿार न थी लाला, ॿार न थी। हिन वक़्तु गोरा वारा होश में न आहिनि। जेकॾहिं हुननि जे रुख चढ़ी वए अॻियूं पोयूं कसरूं कढंदई। उन्हनि जे ख़ौफ़ खां घर में वेही रहां? मां ईअं कोन थो चवां त तूं घर में वेही रह, घर में न वेह, पर हा जॾहिं बि ॿाहिरि निकिरणो हुजे न त मूंखे फोन कंदो कर, ॿई गॾिजी हलंदासीं। यार कंहिं वक़्तु शहर थो वञा, कंहिं वक़्तु ज़मीन ते, कंहिं वक़्तु किथे। हर वक़्तु तोखे परेशान करणु मूंखे मुनासिब नथो लॻे। मूंखे हू परेशान न कंदा, पर जेकॾहिं तूं हुननि खे हथ अची वए न सटको ज़रूर कढंदई। मिठल, जेकॾहिं साम्हूं अची विया न त उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हाणे मानी जो टाइम थी वियो आहे। अॼु त उताल ते हल। आलम खान मूं अंदाज़ो लगायो आहे त तूं बेगुनाह आहीं, छाकाणि जो जेको माण्हू अगवा थियो हुयो सो बि वापसि मोटी आयो आहे। इन करे मां तव्हांखे आज़ादु थी कयां। सर, मुंहिंजी ज़िंदगी में तव्हां पहिरियां ऑफिसर आहियो जंहिं कानून जी पासदारी कई आहे। ईअं न आहे आलम खान, मञूं था त असांजे खाते में करप्शन काहे पई आहे, पोइ बि तव्हांखे घणा ऑफिसर ईमानदार मिलंदा। सर, जेकॾहिं सभु ऑफिसर तव्हां जहिड़ा हुजनि त सर हिन दुनिया में ॾोही न थियनि। पर सर माफ़ कजो, तव्हांजे इदारे में कुझु अहिड़ा ऑफिसर आहिनि जंहिंजी तमामु घणी बड़ाई आहे। उहे सर कानून जा मुहाफ़िज़ घटि वॾेरनि जा ग़ुलाम वधीक आहिनि। मुंहिंजो नालो बि ग़ुलाम आहे, पर मां वॾेरनि जो ग़ुलाम न आहियां। तव्हां वञी सघो था। राणा खान तुंहिंजी हद खां वधीक तकड़ थियो के ॾाढी गावड़ कई आहे। न सबूत, न पेर, न खुर, रुगो शक जी बुनियाद ते को आलम खान ते केस करायो, उनखे गिरफ़्तार करायो। अदा साईं, जेकॾहिं आलम खान वॾे घर जो मुंहुं ॾिसी आयो त
त कहिड़ी क़यामत अची वई। हूअं बि आलम खान सां असांजो हाणे अहिड़ो वास्तो न आहे रहियो जो हुनजा मयारी थियो। ॻाल्हि मयार जी न आहे राणा खान, ॻाल्हि उसूल जी आहे। मां नथो चाहियां त के बेगुनाह खे हुन गुनाह जी सज़ा ॾियां जेको हुन कयो ई न हुजे। अदा वॾा, इश्क ऐं जंग में सब कुछ जायज़ आहे, पर जॾहिं हुन असां सां दुश्मनी कई आहे त हाणे हुनखे इन जो अंजाम भोगणो पवंदो। कूड़नि ऐं सचनि केसनि खे तूं अजायो थो मूं मथां नाराज़ थी। जो हुन मथां कूड़ा इल्ज़ाम हणी हुनखे परेशान कयो। न राणा खान न, इहे पंहिंजा टीकर तूं पंहिंजो पाण वटि रख। मां आलम खान सां सिधी रांदि सौटे वारी करणु थो चाहियां। हुनखे ॻोठ निकाली चई चुको आहियां। जेकॾहिं हू ॾिनल वक़्त मुताबिक़ घर न ख़ाली करे आ न त हुन जे घर में घिड़ी हुनखे मथी ट्रक में विझी सड़क पार करे छॾिया। पर हाणे तो हुनखे ॻोठ न छॾण जो हिकु बहानो ॾेई छॾियो आहे राणा खान। कुछ भी थी पए अदा वॾा, कुछ भी थी पए, पर इन आलम खान खे हाणे हिन ॻोठ में रहण कोन ॾिबो। तुंहिंजी ज़िद ख़ातिर अकबर खान पंहिंजे उसूलनि जो सौदो कॾहिं न कंदो राणा खान। हाणे इहो आलम खान जे मथां मुयसर आहे। जेकॾहिं हू ॻोठ छॾे थो त हुनखे मां न रोकींदुसि, ऐं जेकॾहिं नथो छॾे त आउं पंहिंजी अना ऐं क्रोध खे परवान चाढ़ण ख़ातिर हुनखे कुझु बि न चवंदुसि। पर दा बस इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे राणा खान, जेको तो मथां लागू थो थिए। ऐं इंतज़ार कंदो रह आलम खान का ग़लती करे ऐं असांखे सबब मिली वञे हुनखे हितां तरे कढण। ही रहे छो गोरा मारन का टिजी थो जा। न मास्टर गोराम के कुट को दिनला इनका मात जंदस। अरे गोराम ले ख़बर हेठ टील हणायो तई हान्या बुत में ज़रूर तई। अलाए त छा थो जने भागो छॾ तो सोच छॾ इन्हनि तू कन नहीं न दे। मास्टर 3-4 ॾींहं गोराम गुम हुई, ये खबर काने या? हाँ खबर है। उनके अगवा कराना कहिड़ो इहा खबर अथई? इहा खबर ना है यार। पोइ पुछ गोराम खां तो कोई सभु ॿुधाई दो। मां छो पुछां? मां तो मास्टर तो के पुछी ॿुधायां। गोरामा गुलाबारो बाग याद अथई? गुलाबारो बाग जिते तो कुत को दिनो बाहू कोन पे बधी। छा तोखे गोरा में बाहू बधियूं? मास्टर तो को बाहू छा कीकट पिया पवन मुर्सा जा। मुझे अॻियां गीसियूं पियो करे, आजियूं न्याजियूं पियो करे। अरे रे पियो हिते त वञो कारे ता छा कने तूं एॾो ठाह कोई छा? अॻी मार लॻे तो विसरी वई अथई। लॻे तो तूं ईअं कोन मुड़ंदे। भॼण में मूंखे कॾहिं न पुॼी सघंदे। ये शौक़ अथई टच गोराम अचायो पियो माण्हू खिलाई दोसू हिकु दफ़ो हिन निभाग खे उताक ते ॿधी खणी हलणो पवंदो ऐं हुन जो उतां ज़हर कढणो पवंदो। पोइ हिन मां जान छुटंदी, न त इहो ईंदे वेंदे पियो मूंखे ज़लील कंदो। ख़बर ई नथी पवे त इहो हुते अलाए कीअं पहुची वियो। गोराम सच में तोखे मार ॾिनी छा? अरे यार दोस्तों बदल वयस उती अची ॿ टे ठकाया थी हाणे मुल्क में अची ख़्वार कयो थी। मिठल घर में कोने तुंहिंजी पचर छॾी छो नथी? छो हुन जे महाराणी जे कढ पई आई? शादी थी वई अथई पोइ बि मुड़ी नथी। मामी ही मुंहिंजी शादी न आहे बल्कि हिकु समझौतो आहे जेको बाबा ऐं चाचा कयो आहे। कुछ भी हुजे तुंहिंजो निकाह गोराम सां थियल आहे। तुंहिंजो निकाह पियल न हुयो
पोइ बि एॾो बड़धक मचो। हाणे जेकॾहिं तो ग़लत कदम खयो न त तुंहिंजो पीउ ऐं राणो असांजे सॼे घर खे मुखे चाड़े खे साड़े ठेर करे छॾींदा। इन करे मां तोखे हथ ॿधी चवां थी त मुंहिंजे पुट जी पचर छॾ। हाँ हाँ मामी, मां उन जी पचर छॾे ॾींदीअसि। हिन वक्त मां वञा थी, पर मिठल अचे त सिर्फ़ उनखे एतिरो ॿुधाइजो त मां आई हुयसि। आई हुयसि मिठल खे ॿुधाइजां। दुआ अम्मा, दुआ 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 अम्मा, दुआ किथे? बुरके में दुआ त न हुई? हाँ हाँ काॾे? कोयटा में रेल वांगुरु छक छक कंदी थी वञी। राणा खान, छोरी दुआ घर में ना है? वही हूंदी मां सां मिलण। मां सां मिलण वई आहे, अलाए पंहिंजे आशिक सां। हिन महिल मिठल पोयां गोरा वारा बाहि ॿारे वेठा आहिनि। हुनखे ॻोठ में दाख़िल ई कोन था थियण ॾियनि। मिलण वरी काथां वई हूंदी? पोइ बि दुआ मथां नज़र रखण लाज़मी आहे। उनखे ईअं छूट न छॾ। हींअर मां दे अकबर खान जूं हमदर्दियूं हासिल करे चुको आहियां। ईअं न त तूं दुआ जे मथां जेको आहे सो एतिरी सख़्ती करी जंहिंजो सबबु असां ॿिन्ही भाइरनि जे विच में नफ़रतूं चोट चढ़ी वञनि। तूं पंहिंजे भाउ खे राज़ी करण लाइ करे हुनखे ईअं छॾे ॾींदे? मां चवां थी छोरी अचे त वॾो हींअर खणी तालो हणी हुनखे वण सां ॿधी छॾ। वॾियूं पटियूं थी पढ़ाई चाचा खे। तूं त चवंदी आहे त मां कंहिंजा कन ई कोन भरींदी आहियां। हाणे मूंखे वण सां ॿधाइण लाइ ज़ोर पई भरी, जीअं मां इंसान न जानवर हुजां। जे तूं इंसान हुजी आ त पंहिंजे माउ पीउ खे एतिरो लॼाई न हा। वस वसाई वस, अॼु अहिड़ो त वस जो फुड़ी न वॾ फुड़ो, असलु गड़ो ई गड़ो। इहे ॻाल्हियूं करे तो ई त हिनखे गाटे ते चाढ़ियो आहे। तूं हिन जा जुंडा छिकण जी बजाए मुंहिंजी ज़बान कतरण जी कोशिश तो करी। तुंहिंजी ज़बान बि कटिजी वञे न, पोइ बि तूं ॻाल्हाइण खां न मुड़ंदी। बस हाणे बस, वधीक गाना न थी विझाए न वरी जुंडनि में। हल हल तूं पंहिंजे कमरे में हल, निकल। जेकॾहिं मां ख़ामोश आहियां, हिन जो मक़सद इहो न आहे त मां हिनखे मुंहुं ॾियण जे क़ाबिल न आहियां। जे वसाई वसी न त बुढ़ी न वॾ फोड़ो, असल गड़ो ही गड़ो। इहो त शुक्र आहे जो अञा ख़ामोश आहीं। बस बस, अजाए होश मां न निकर। चवण घणो मथो न हण। वञ अंदरि मुंहिंजे लाइ हिकिड़ो पाणी जो गिलास भरिया। हलो। मञा थी त हुननि हद करे छॾी आ। हुननि खे ईअं करण न घुर्जे आ। हुननि जेका कई हुननि खे फबी, उन्हनि जी सज़ा उन्हनि खे कुदरत वारो ॾींदो। अञा बि जेतिरो वक़्तु हिते रहंदासीं हू असांखे वधीक तंग कंदा। मां त चवां थी त सामान ठाहे ॻोठ छॾे हलिया हलूं। न नज़ीरा न, हाणे ही ॻोठ न आहे छॾणो। पर आलम खान, फैसलो थियल आहे। जे फैसले जी भञ कड़ी कईसे न, अकबर खान वारा होश मां निकिरी वेंदा। फैसले मुताबिक मां ही ॻोठ छॾण लाइ तयार हुयुसि, पर हुननि असां सां बेवाजिबु कयूं आहिनि। हाणे जेसि ताईं हिन जो असालो न भरींदा, ही ॻोठ न आहे छॾणो। पर आलम खान, नुक़सान पहुचाईंदा जेकॾहिं ॻोठ न छॾियोसीं त। जेको हुनखे करिणो हो न, हू करे गुज़रिया। हाणे असांजो वारो आहे, असांजो। अलवर, तू वञे काॾे थो? तू यकीन कर, मां छड़ो कण कोन पियो वञा। आलम खान पहिरियों मोटरसाइकिल मोटराइण जी कोशिश कंदो, सबूत हथ में करे पोइ को कदम खणंदो। अदा, मोटरसाइकिल तॾहिं वापस कराईंदो जॾहिं हुनखे साबित त अचे। असां त मोटरसाइकिल जो पुर्जो पुर्जो करे विकिणे छॾियो। अदा, आलम खान कुछ न कुछ कंदो, हू कुछ करे। उनखां पहिरियां रैस खे चई आलम खान खे लॾो खणाए। ॻोठ निकाली त मिलियल अथसि। हाणे इहो आलम खान ते आहे त हू कॾहिं तो ॻोठ मां निकिरे।
हूं बि हुनखे वक़्तु ॾिनो आहे जेकॾहिं सभई गॾिजी ज़ोर रखंदासीं त पोइ काॾे वेंदो मां अॼु राणा सां मिली ज़ोर रखायां थो ॾिसां त राणा जो कहिड़ो रायो आहे घोड़ा दे त ख़बर तू हाणे एॾो दाना थी वई जो इन मलूकड़े खे तावीज़न में बेवकूफ करण लॻो ई हू अॻु में ई बेवकूफ़ आ उनखे मां छा बेवकूफ बनाईंदुसि घोड़ा तू जेतिरो मलूक खे बेवकूफ तो समझी न वो एतिरो आहे कोन इन जड़ सियाणो का तो दुनिया में कोन मिलंदो ओतो जड़न खे त आंगुरनि ते न चाहींदो आ हिन वक़्त त मां हुनखे तो आंगुरनि ते न चयां हू मुंहिंजे इशारनि ते तो न चई इहा ई त मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो मलूकड़ो तुंहिंजे चक्कर में फाथो कीअं आहे हाणे ॾिसजे हे 4-5 कागज़ जा टुकड़ा मलूक खां कीअं था 400-500 कढनि अकबर खान तव्हां जहिड़ो दलेर ऐं ताना माण्हू कंहिं ॿार जे मथां हथ खणंदो मूं इहो सोचियो बि तव्हां जहिड़ो बाइज़त बाज़मीर माण्हू पंहिंजो तॾो लॼाए त असां हुन में चङाई जी कहिड़ी उमेद रखूं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे घर में चोर मोकिलणा हुया ऐं मुंहिंजे घर जी मोटरसाइकिल फुर कराइणी हुई त मूं ते कूड़ो इल्ज़ाम हणी मूंखे लाकअप कराए इहो कमु न कराई आहे जे मुंहिंजी मौजूदगी में इहो कमु कराई आहे त मां तोखे मर्द सम्झां सच कड़ो आहे ज़हरबंद जी निड़ी में अटकी तो पवे उनखे हज़म नथो करे सघे अकबर खान तव्हां छा था सम्झो त राणा ऐं सुल्तान खां वधीक को बि हिते ॾाढो न आहे मां सिधो साधो माण्हू आहियां तॾहिं तूं मूंखे कमज़ोर समझी बाक़ी जेकॾहिं सुल्तान ऐं राणा वारा जेके हरकतूं कनि था जे इहे मां हरकतूं कया त हिन ॻोठ में मूंखां वधीक को कमीनो तोखे नज़र न ईंदो कसम आहे पैदा करण वारे जो जे हिन छिजर पार ते मां लही आयुसि न त सॼे ॻोठ में मूंखां वधीक कमीनो को बि न हूंदो पर मां अहिड़ो कमीनो बणजणु नथो चाहियां इन करे पंहिंजनि कमीननि खे सम्झाए छॾ त मूंखे एतिरो तंग कर जेतिरी मूं में कुवत बर्दाश्त आहे जेकॾहिं हू मुंहिंजी बर्दाश्त खां अॻिते निकिरी विया त मां हुनजो छण बचो रणाए छॾींदुसि पंहिंजी हैसियत ऐं औकात खां तमामु घणो ॻाल्हाए वियूं पोइ बि तूं ज़िंदा बीठो आहीं इहो इन करे सिर्फ़ जो तुंहिंजी गुज़िरियल वक़्त वारी वफ़ादारी मुंहिंजे हथ में हथकड़ी बणिजी मूंखे रोके बीठियो आलम खान इन करे चवां थो त पंहिंजी ज़ुबान जे मथां काबू रख किथे तुंहिंजा कुथा लफ़्ज़ तुंहिंजी चङाइनि जे मथां पाणी न फेरे छॾनि ऐं मुंहिंजा हथ आज़ाद थी वञनि एतिरी तुंहिंजो निर्घट दबाए तोखे पूरो न करे छॾियां ये दुनिया